अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? अलाह पाक उमेद आहे त हमेशा ख़ुशि हूंदो, मुस्कुराईंदा रहंदो। त जी हा दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल ज़र ज़िंदगीअ जे 285 किस्त जे बारे में। त छा गफ़ार खान वाकई बि ड्रामे मां निकिरी वेंदो, उमिरि ते वेंदो, ऐं छा कमाल खान वरी साॻा ज़ुल्म करणु शुरू कंदो? त जी हा दोस्तों, इहो सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ खे ऑल कयो, जीअं असांजी हर अचण वारी वीडियो तव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। त जी हा दोस्तों, ड्रामा सीरियल ज़र ज़िंदगीअ में गफ़ार खान उमिरि ते वञण जी बार बार ॻाल्हि करे रहियो आहे। इन मां ज़ाहिर आहे त गफ़ार खान हाणे ड्रामे मां निकिरी वेंदो ऐं उमिरि ते वेंदो, ऐं बाक़ी बचंदो कमाल खान। कमाल खान खे ओठो तमामु घणो तंग करे रहियो आहे, ऐं हिन किस्तनि में ख़बर पइजी वेंदी त छा वाकई कमाल खान साॻे पंहिंजे ज़ुल्मनि वारे रूप ते लही ईंदो या सफ़ा अशराफ थी वेंदो। त जी हा दोस्तों, अॻिते हली हली कमाल खान आचर जे ज़ाल सां थी थो सघे त निकाह बि करे, ऐं आचर जो खून बि ज़ाहिर थींदो, छो त ॻोठे खे बि ख़बर पइजी वई आहे त आचर खे मराइण वारो अहमद ई आहे, जंहिं मिल्कियत जे लालच में हुनखे मारायो आहे। त जी हा दोस्तों, असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? अगरि सुठी लॻी आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं कमेंट कयो, वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।